सोबदेरो शहर जे अल राशिद स्कूल जे उस्ताद पारां 8 वरियनि जे शागिर्द फिदा हुसैन मल्हा ते फीस जमा न कराइण जे इल्ज़ाम हेठि मुबैना तौर तशद्दुद करण ख़िलाफ़ शागिर्द जे वालिद प्यास मल्हा पारां तालके प्रेस क्लब सोबदेरो अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। लतीफ़ कॉलोनी सोबदेरो जो रहवासी प्यास अली मल्हा पंहिंजे पुट फिदा हुसैन मल्हा सां गॾु प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे साफ़ इन ॿुधाईंदे चयो त संदसि पुट फिदा हुसैन जेको अल राशिद स्कूल में KG क्लास जो शागिर्द आहे। इन ते स्कूल जो उस्ताद मिठू भागत फीस जमा न कराइण जे बुनियाद ते सख़्त तशद्दुद कयो। हुन ॿुधायो त हू हिकु ग़रीब मज़दूर आहे ऐं माली वसीलनि जी खोट सबबि हू हर ॿिए टे महीने फीस जमा कराईंदो आहे। जॾहिं त इन महीने बि कुझु फीस जमा कराए चुको आहियां तंहिं हूंदे बि उस्ताद तरफ़ां मासूम ॿार सां ज़ालिमाणो वर्ताव कयो वियो। प्यास अली मल्हा सिंध जे तालीम वारे वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि आला अधिकारियुनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी उस्ताद मिठू भागत ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं संदसि पुट खे तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची